अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तो खुश खैर सां हूंदा जीअं तव्हांजो पंहिंजो मां सिंगर जाम माशूक अली शब ऐं काफ़ी ॾींहंनि खां पोइ दोस्तनि सां वीडियो ज़रिए कचहरी थींदी ऐं लाइव ज़रिए बि कचहरी थींदी ऐं हिकिड़ी तव्हांखे मां नई शइ खणी थो अचां ऐं तव्हां लाइ सब्सक्राइब हूंदो ऐं बाक़ाइदे तव्हां लाइ हिकिड़ो अनमोल तोहफ़ो हूंदो। उहा शइ तव्हांखे मां वाज़े करे हिन वीडियो में ॿुधाईंदुमि। ऐं कुझु दोस्त चवनि पिया तुंहिंजी रिकॉर्डिंग अञा नवां गीत कोन आया आहिनि। जीअं त दोस्तों मुंहिंजा गीत जेके रिकॉर्डिंग मूं मारम जे हवाले सां न कया ऐं मारम जे करे मुंहिंजा गीत रहिजी विया ऐं मारम जे करे असां रिकॉर्डिंग न पे कई ऐं हाणे असांजी रिकॉर्डिंग तमामु वॾे नाले वारा शाइर जीअं दोस्तों मुंहिंजा वॾा नाले वारा शाइर मूंसां साथ में आहिनि ऐं तमामु बहितरीनु शाइर ऐं तमामु वॾी कंपनियुनि वारा ऐं मूंसां राब्ते में आहिनि, तामनि में आहिनि ऐं वॾी वॾियूं कंपनियूं ऐं तमामु हिकिड़ी नई शइ जेका असां तव्हां वटि खणी ईंदासीं। ऐं गीतनि खां बाद बि हिकिड़ी ॿी शइ आहे, उहा बि तव्हांखे मां ॿुधाईंदुमि। जीअं दोस्तो हे मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे जाम माशूक शर्म, तव्हां हिनखे सब्सक्राइब कयो, फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो जंहिं मुंहिंजे दोस्तनि ताईं पैगाम पुॼे। ऐं जेके मां कलाम हींअर खणी ईंदुसि वॾे वॾे नाले वारा शाइर ऐं तमामु बहितरीनु गीत जे तव्हांजी तौक़ में तव्हांजी सोच में कोन आहे गीत जेके मूं खणी आयो तोखां भलो नलको वरी न कयूं और हींअर उहे शयूं अञा मथे खणी ईंदासीं ऐं इश्क दर्द इन खां अलावा काफ़ी शयूं तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। अहिड़ियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि मूंसां कंपनी वारा ऐं वॾा वॾा नाले वारा शाइर ऐं मुंहिंजी जेका रिकॉर्डिंग आहे सा वॾे नाले वारे फ़नकारनि सां आर्टिस्टनि सां थींदी। अलहमदिल्ला मुंहिंजो पूरी दुनिया में नालो आहे ऐं उन फ़नकारनि सां जेको ड्यूट कलाम थींदो ममता मोलाई साहब, निगत मनोहर मोलाई, मनोहर जिसकानी ऐं काफ़ी ॿिया बि आर्टिस्ट आहिनि ऐं जंहिंसां मुंहिंजो ड्यूट कलाम थींदो। उहा बि चंद ॾींहंनि में मुंहिंजी रिकॉर्डिंग आहे, हिकिड़े ॿिनि ॾींहंनि में मां रिकॉर्ड खां थो ऐं कुझु प्रोग्रामनि जे हवाले सां मसरूफ़ हुयासीं। ख़ैर सां महरम महीनो गुज़री वियो ऐं हाणे तव्हां दोस्तनि जे आहे ऐं हर रोज़ु हिकिड़ी नई गिफ्टिंग ॻाईंदासीं ऐं नई शाइरी ऐं तमामु ख़ूबसूरत शाइर वॾा वॾा नाले वारा शाइर जिन खे तमामु पुराणनि फ़नकारनि ॻायो ऐं तमामु उहे जेके शाइर तमामु हिकिड़ियूं ख़ूबसूरत शाइरियूं उन शाइरनि खे असां अॻिते आंदो ऐं नवां शाइर मूं वटि जाम आहिनि, नवनि शाइरनि खे बि खणी अचूं। ऐं ॿी जेका मां हीअ तव्हां ॻाल्हि पई चई उहा मां ॻाल्हि जीअं त दोस्तो जीजल चैनल जेको जीजल चैनल ते असांजो ड्रामो हली रहियो आहे ॾोरापो, तंहिंमें मुंहिंजी एंट्री आहे। ॾोरापो ड्रामो आहे इहो शाहज़ेब साहब सां जंहिंखे ड्रामे में शौक़ु आहे त शाहज़ेब सां राब्तो करे, नंबर स्क्रीन ते ॾिनल आहे, मथां लिखियलु आहे नंबर, हुन सां राब्तो करे त ड्रामे में ऐं ड्रामे में मूंसां गॾु तमामु वॾा नाले वारा आर्टिस्ट हूंदा। हाजन विस्तड़ो, हाजन तीवणो साहब, हाजन तीवणो, ज़ुल्फ़कार बुर्दी, निसार शाह, शमा सिंधी जेका बागराणी जो किरदारु कंदी आहे, काफ़ी वॾा आर्टिस्ट जेके मूंसां गॾु हिन में हूंदा। निसार शाह ऐं तमामु बावल ख़ान जंहिंमें सरियो वेंदो आहे, उहो तमामु वॾो नाले वारो आर्टिस्ट ऐं उहा असांजी रिकॉर्डिंग चंद ॾींहंनि में आहे। इनशाला तव्हां यूट्यूब मुंहिंजे ते ॾिसणु न विसारींदा ऐं तमामु जल्द तव्हांखे हीउ सब्सक्राइब मिलंदो। मूंखे दुआनि में यादि कंदा तव्हांजो पंहिंजो सिंगर जा माशूक अली शर ऐं मुंहिंजो हीउ एल्बम जेको अची रहियो आहे तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत एल्बम, नई शाइरी उहा बि ॾिसणु न विसारींदा ऐं ॾोरापो ड्रामो बि न ॾिसणु विसारींदा। दुआनि में यादि कंदा तव्हांजो पंहिंजो सिंगर जा माशूक अली शर।